जी नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं कंडियारो खां। कंडियारो भरिसां कमाल दिरो लॻ ॻोठ पंवर ख़ान गुरमाणी जे रहवासियुनि पारां मुबीना तौर ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। अता मोहम्मद ऐं अली हैदर गुरमाणी कमाल दिरो प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त काफ़ी अरसे खां नाले कुतुबुद्दीन सियाल, गुलाम मुस्तफ़ा सियाल, इब्राहिम सियाल, इमदाद सियाल बा असरनि जे चर्च ते असां ते कूड़ा केस दाख़िल कराए असांखे हिरासमेंट करे रहिया आहिनि, जॾहिं त असांजी रिकॉर्डी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। जॾहिं त ज़मीन जो रिकॉर्ड असां वटि 7 फार्म ते आहे। सिविल कोर्ट में बि असांजे हक़ में फ़ैसिलो मिलियल आहे। हाणे असां ते कूड़ा केस दाख़िल कराए ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था, जॾहिं त असां हिकु कारोबारी माण्हू आहियूं। मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस खे पैसा ॾेई असांखे शहर में अची पुलिस हथां हिरासमेंट करे रहिया, कूड़ियूं रिपोर्टूं कराए रहिया आहिनि। हिननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशर फिरोज़, DSP कमाल दिरो, SHO कमाल दिरो तक जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त हिननि बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। इब्राहिम हिन जो भाउ जेको उन्हनि जे चवण ते असांखे टार्चर कयो थो वञे।